प्रोग्राम टाइमलाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़। फ़लस्तीनियुनि खे ग़ज़ा में आबाद थियण न ॾींदासीं। छंछरु ताईं अगरि यरगमाली बाज़ियाब न थिया त पोइ जंग बंदी ख़तमु करे छॾींदासीं। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप हिकु दफ़ो ॿीहर ग़ज़ा वारे मामले ते फ़लस्तीनियुनि वारे मामले ते धमकी ॾिनी आहे। उनजो सख़्तु रिएक्शन असांखे अरब दुनिया में बि नज़र आयो ऐं ख़ुदि हमास बि उनजो रिएक्शन ॾिनो आहे। जेको प्रॉम जिनेसे में असां इन ते ॻाल्हाईंदासीं त ट्रंप इहा धमकी कीअं थो ॾेई सघे ऐं ग़ज़ा में फ़क़ति ऐं फ़क़ति फ़लस्तीनियुनि जो हक़ आहे। उहो उतां जा इंडिजीनियस माण्हू आहिनि। ग़ज़ा ते कब्ज़े वारी ॻाल्हि खे अरब दुनिया, मुस्लिम दुनिया ऐं बाक़ी दुनिया हिनखे कीअं पई ॾिसे, प्रॉम जिनेसे में इन ते ॻाल्हाईंदासीं। इन ते बि ॻाल्हाईंदासीं त मुल्क में करप्शन में इज़ाफ़ो थियो आहे। आलमी इदारे पारां करप्शन में इज़ाफ़े लाइ पाकिस्तान जो नंबर हाणे 48 मां 46 करार ॾिनो आहे। इन हिकिड़ा सबब आहिनि, इन ते बि ॻाल्हाइबो ऐं IMF ॿियनि इदारनि सां गॾोगॾु हाणे अदलिया जे मामलनि जो बि जाइज़ो वठंदी, 6वीं तारमीम जो बि जाइज़ो वठंदी। इन मामले खे असांजा वकील कीअं पिया ॾिसनि, दानिशर कीअं पिया ॾिसनि, इन तमामु तर मामलनि ते ॻाल्हाईंदासीं। पर पहिरियां ॻाल्हायूं था पिया ग़ज़ा वारे मामले ते ऐं डोनाल्ड ट्रंप जी धमकी ते। हिन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे साईं GR बलोच साहब। पाण कंहिं तरफ़ मोहताज न आहिनि, मुल्क जा अॻूणा एम्बेसडर आहिनि। आलमी मामलनि ते, ॾेही मामलनि ते तमामु मुमताज़ नज़र अथनि। ऐं हुन सां गॾोगॾु असांखे जॉइन कंदो मुल्क जो मुमताज़ कानूनदान, तजनिगार ऐं कॉलमिस्ट जनाब शुआब ओस्तो साहब। साईं GR बलोच साहब, अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं। कीअं पिया ॾिसो डोनाल्ड ट्रंप जी धमकी? पहिरियां त उहो यूटर्न वठंदो रहियो आहे, जीअं इलेक्शन खां अॻु में जेके उनजा बयान हुया ग़ज़ा वारे मामले ते, फ़लस्तीन ऐं इसराइल जी जंग वारे मामले ते, त उहो जंग बंदी जो हामी हुयो। पोइ ॾिठोसीं त उहो आहिस्ता आहिस्ता यूटर्न वठंदे हाणे त सिधी सही धमकी ॾिनी आहे त ग़ज़ा वारी पट्टी में फ़लस्तीनियुनि खे आबाद थियण न ॾींदासीं। जी बिल्कुल, आई थिंक जेका हींअर जेके स्टेटमेंट्स अचनि पियूं ट्रंप जूं से साॻी तरह सां जीअं हुन मुख़्तलिफ़ तरीक़े सां मुख़्तलिफ़ ॿियनि इशूज़ ते बि एग्रेसिव क़िस्म जूं या अहिड़े जारिहाना अंदाज़ जेको हुन अपनायो आहे पंहिंजी लीडरशिप जो, पंहिंजे इंस्टीट्यूशन्स सां, पंहिंजे पाड़ेसरियुनि सां, ॿियनि जेके मुल्कनि सां, सो उन जी हिकिड़ी तसलसल आहे जंहिंमें हू हिकिड़ी जंगजूई जेका आहे सा अमेरिका जी उन तरफ़ वञे पियो थो ऐं जेका पीस जी नेगोशिएशन जी ॻाल्हियूं इहे हाणे ईअं लॻे थो पियो त सिर्फ़ु हिकिड़ो स्टंट हुयो ऐं इहो हिकिड़ो गिफ्ट हुयो नेतन्याहू जो हिनखे ट्रंप खे ॾियण जो त भई तव्हांखे असां हिकिड़ो वॾो पीस मेकर करे छॾींदासीं ऐं ॾिसण माण्हुनि में पब्लिक रिएक्शन इहो थींदो त ही जंग बंदि कराइण में कामयाबु थियो। लेकिन असल जेको मज़मूम हिननि जा इरादा आहिनि से हाणे ज़ाहिर थिया आहिनि त हू चाहिनि था उहो जेको ही बज़ाते ख़ुदि ग्रेटर इज़राइल जो जेका ज़ायनिस्ट बग़ावत आहे उन में इहे सभु शामिल आहिनि, सभु शामिल आहिनि। ऐं हाणे त को शक न रहणु घुरिजे असांखे। नंबर 1। नंबर 2, इहो को तमामु गैर क़ानूनी, गैर अख़लाक़ी, गैर सियासी ऐं हिकिड़ो तमामु रद्द करण वारो स्टेटमेंट आहे जेके पूरी दुनिया त रद्द करे चुकी आहे, निंदे चुकी आहे। पाकिस्तान त ज़ोरदार अंदाज़ सां कयो आहे, सऊदी अरब कयो आहे, इजिप्ट कयो आहे, जॉर्डन कयो आहे, यूरोपियन यूनियन बज़ाते ख़ुदि कयो, UN कयो आहे ऐं ऑफकोर्स ॿिया जेके वॾा मुल्क आहिनि दुनिया जो उन्हनि सभिनी खे रद्द कयो आहे। सो मुंहिंजे ख़्याल ही ख़्वाब ख़्याली आहे, हिकिड़ी जंगजूई जी जेका हिकिड़ो टोलो आहे जंहिंमें नेतन्याहू ऐं ट्रंप गॾियल आहिनि, उन्हनि जी हिकिड़ी धमकी आहे। नुक़सानु थी सघे थो दुबारा वरी बम्बार्डमेंट जेके हीअं शेल्टरलेस ऐं डिफेंसलेस जेके पैलेस्टीन आहिनि उन्हनि ते हुजनि त मूंखे तमामु घणो ख़तरो वरी खून रिज़ी जो आहे। वरी जेका नस्ल कुशी जो जेको हिन कैंपेन शुरू कयो, थी सघे थो त उन्हनि में अला न करे उनजो जेको आख़िरी बाब ही लिखणु चाहिनि था उहो उनजी कम अज़ कम थी सघे थो त इन में धमकी में उनजी का को अंतर शामिल न हुजे। तमामु घणो ख़तरो आहे, तमामु घणो ख़तरो आहे। अच्छा साईं बलोच साहब, हाणे हिकिड़ी ॻाल्हि असांखे सम्झाइजो त इन तमामु तर मामले में जेको रिएक्शन बि आयो आहे अरब दुनिया जो, अव्हां सम्झो पिया त उहो रिएक्शन मुनासिबु आहे या हाणे अरब दुनिया खे बि पंहिंजूं अखियूं खोलणु घुरिजनि ऐं उन्हनि खे बि थोरो एग्रेसिव थियण जी ज़रूरत आहे? डेफिनेटली जेकॾहिं अरब मुल्क ऐं मुस्लमान मुल्क, मां अरबनि खे मां कोन चवंदुसि छाकाणि नंढा नंढा मुल्क आहिनि, हू खणी नालो त अथनि मुल्कनि जो पर न उन्हनि वॾियूं फ़ौजूं आहिनि, न वॾी पॉपुलेशन आहे उन्हनि जी, ऐं सिर्फ़ु हुन ऑयल रिच आहिनि। त इन में बेसिकली जेके वॾा मुल्क पाकिस्तानी जेके वॾा मुस्लमान मुल्क आहिनि जंहिंमें पाकिस्तान आहे, इंडोनेशिया आहे, जंहिंमें मलेशिया आहे, जंहिंमें मां सवाइ इजिप्ट जे ॿियनि केतिरनि मुल्कनि जूं वॾियूं आहिनि पॉपुलेशन या मिलिट्री जेके रिस्पॉन्ड करे सघनि अमेरिका खे। सो आई थिंक मुसलमान ऐं ॿी जेका साउथ जी जेके साउथ जूं कंट्रीज़ आहिनि जेके पीस लविंग आहिनि, जेके
ऑलरेडी इस्तेमाल जो जेको आहे सो शिकार थी चुका आहिनि वेस्टर्न डोमिनेशन जो, उन्हनि जी एग्रेशन जो, जंहिंमें साउथ अफ्रीका आहे, ब्राज़ील आहे, उहे बि हिकिड़ो स्टैंड वठी चुका आहिनि इन्हनि जे ख़िलाफ़। सो आई थिंक हाणे वक़्तु अची वियो आहे त जेका ग्लोबल साउथ आहे उहो मुसलमान मुल्क ऐं अरब मुल्क गॾिजी बीहनि ऐं उन हिकिड़े नए ज़बरदस्ती दोस्त ऐं माइट एंड राइट वारो जेको उसूल पियो लिखियो वञे इंटरनेशनल ग्लोबल ऑर्डर जे लाइ, उनखे मुकमिल तरह सां रिजेक्ट करणु घुरिजे, कंफर्ट करणु घुरिजे, कोई शक न आहे। जी हीअ हिकु उर्दन जे बादशाह सां मुलाक़ात थी आहे ट्रंप जी। जीअं साहब अवां कीअं पिया सम्झो त हाणे मिसाल ट्रंप एॾो पेनिट्रेट करे वियो आहे अरब दुनिया में बि, अव्हांखे लॻे थो पियो त हिन मामले ते बि, छाकाणि त इहो तमामु अहम मामिलो आहे, हसास मामिलो आहे ऐं अॻिते सॼी अरब दुनिया जे मुस्तक़बिल जो मामिलो बि आहे, छा अव्हांखे अरब दुनिया हिन वक़्तु बि डिवाइड थींदे नज़र अचे पई? तमामु घणो ख़तरो आहे, छाकाणि जो अनफॉर्चुनेटली इहा हिकिड़ी कड़ी हक़ीक़त आहे, लेकिन ज़रूरु आहे त असांजा जेके अरब मुल्क ख़ासि तरह जेके डिपेंडेंट आहिनि सिक्योरिटी अम्ब्रेला अमेरिका जी, उहे मतिलबु उन्हनि जो हिकिड़ो अनफॉर्चुनेटली हिस्ट्री बि रही आहे, उन्हनि जी कैपेसिटी टू रेज़िस्ट अमेरिकन प्रेशर उहो तमामु लिमिटेड ऐं थोरो आहे। सो उहो हिकिड़ो वॾो ख़तरो आहे त जेका जंहिं क़िस्म जी एग्रेसिव पॉलिसीज़ बि तयारु करे वेठा आहिनि, आई होप मतिलबु असां वटि को डेफिनेटिव इंफॉर्मेशन कोन्हे को, लेकिन उमेद आहे त इहे लीडर जेके आहिनि जेतिरा बि प्रेशर में हुजनि अमेरिका जे, लेकिन कम अज़ कम जेका अरब स्ट्रीट आहे या जेको अरब पब्लिक ओपिनियन आहे, अवाम आहे, उनजो आवाज़ ॿुधंदा ऐं उन्हनि जे लाइ वॾा अनस्टेबिलिटी जा मसइला थी सघनि था। ऐं इहा ॻाल्हि ॾाढी वाज़े मीडिया ते बि अचे पई, अरब कॉमेंटेटर बि चवनि पिया जेकॾहिं अरब इन मां कोई बि लीडर इहा कंडीशन एक्सेप्ट कई पैलेस्टीनियन खे उतां कढण जी, त उन्हनि जे लाइ पंहिंजी जेका हुकूमत आहे उन में अंदरि वॾा फसादात थी सघनि था, सिविल ओबीडियंस थी सघे थो ऐं वॾी अनस्टेबिलिटी थी सघे थो। सो आई थिंक इहो फ़ैसिलो जेकॾहिं इम्प्लीमेंट थिए थो त हिकिड़ी वॾी पूरे मिडल ईस्ट में हिकिड़ो भूचाल पैदा थी वेंदो, हिकिड़ो क्राइसिस अची वेंदो, अनस्टेबिलिटी अची वेंदी। जी अच्छा साईं जयरमल साहब, हाणे डोनाल्ड ट्रंप जॾहिं इक़्तिदार संभालियो त हुन पीस जी ॻाल्हि कई, हुन बिज़नेस जी ॻाल्हि कई, हुन कारोबार जी ॻाल्हि कई, पर हिकु दफ़ो ॿीहर लॻे ईअं थो पियो त हू बि उन साॻी ट्रैक ते आहे त दुनिया खे हिकु दफ़ो ॿीहर जंगूं ॾियनि, दुनिया खे हिकु दफ़ो ॿीहर इंतिशार फैलाइजे। अवां छा था सम्झो, छा अमेरिकी पॉलिसी इहा ई बरक़रार रहंदी त विरहाइजे, जंग कजे ऐं खून रेज़ी कजे, या अवां सम्झो पिया त दुनिया हाणे बदिलिजी चुकी आहे, इहो मामिलो हाणे अॻिते हली कोन सघंदो? शायदि हिन में हिकिड़ी मुंहिंजी जेका असेसमेंट इहा आहे त जेसि ताईं इज़राइल ऐं ज़ायोनिस्ट एक्चुअली इज़राइल जेको आहे उनजी सिक्योरिटी, उनजी एक्सपेंशन, उनजी एंटी अरब जेका पॉलिसी आहे, उन में मूंखे ईअं लॻे थो त अमेरिका मुकमिल तरह सां साथ ॾींदो इज़राइल जो। बाक़ी दुनिया जा जेके ॿिया थिएटर आहिनि जंहिंमें ख़ासि तौर ते यूक्रेन आहे या इवन ताइवान आहे, थी सघे थो त एतिरो घणो जेको आहे सो मिलिटरीली घणो न थिए एक्टिव यूएस, उनजे बजाए हू जंग जा ॿिया तरीक़ा इस्तेमालु कंदो, जंहिंमें सैंक्शन्स आहिनि, हुन ऑलरेडी चयो आहे, टैरिफ्स आहिनि, हुन पाण चयो आहे, प्रेशर्स आहिनि ऐं अहिड़े क़िस्म जी ॿी टैक्टिक जेका इस्तेमालु कंदो। लेकिन इन्हनि सभिनी जो हींअर कॉन्संट्रेशन जेको आहे सो कंहिं तरह सां बि इज़राइल खे गैर महफ़ूज़ करण जी जेका आहे उहो एहसासु उनखे हिननि खे ख़तमु करणो आहे, छाकाणि जो कुझु बि हमास कयो उन जा नताइज जेके बि हुआ ख़तरनाक आहिनि, तमामु घणा इज़राइल खे बहानो मिली वियो एतिरा सारा खून वहाइण जो, लेकिन हू सॼो जेको हिकिड़ी मोनोपली हुई, जेको हुनजो बैलेंस ऑफ पावर हो, उनखे हुन डिस्टर्ब करे छो, ऐं जेका हुनजी मोनोपली ऐं हेजिमनी हुई ऐं हिकिड़ो इम्प्रेशन हो त अनइनविंसिबल आहे इज़राइल खे गैर क़ाबिल शिकस्त आहे, उहो मैजिक ख़तमु करे छॾियो, उहो मिथ टोड़े छॾियो, ऐं इन करे हू दुबारा वरी उहो मिथ करणु चाहिनि था त इज़राइल खे डिफीट नथो करे सघिजे, ऐं इहा सॼी इंडेवर उन इम्बैलेंस खे दुबारा वरी उन ते आणणो आहे 7 अक्टूबर खां पहिरियां वार। बिल्कुलु सही पिया चओ, बिल्कुलु सही पिया चओ। अच्छा सर, हाणे असांखे इहा ॻाल्हि बि सम्झाइजो त हीउ जेको मामिलो आहे इन में त अगरि हीअं सवाल रखिजे त अरब दुनिया, मगरिब जी दुनिया
जेका पंहिंजे पाण खे ह्यूमन राइट्स जो चैंपियन सम्झे थी पई, इंसानी हक़नि जे हवाले सां सदाईं हू पंहिंजे पाण खे अॻभरा सम्झनि था पिया ऐं उहो सम्झनि था पिया त दुनिया जे इंसानी हक़नि जो ठीको उन्हनि खयो आहे। अवां ॼणा सम्झो गज़ा वारे मामले ते छा वेस्टर्न दुनिया अंडो साथ ॾींदी अमेरिका ऐं इसराइल जो, या मां सम्झे पिया त हींअर उते बि बग़ावत शुरू थी आहे, ॻाल्हि ॿोल थिए थी पई, त केसिताईं इन जारियत जो, इन बर्बरियत जो हुन सां गॾु बीबो? न ॾिसो, इज़राइल जी जेका सपोर्ट आहे वेस्टर्न कंट्रीज़ जी, सा त आयरन क्लैड आहिनि, उहा उन्हनि खे कोन ख़तमु थींदी। लेकिन जेसिताईं गज़ा जे फ़लस्तीनियुनि खे गज़ा मां कढणु ऐं कंहिं ॿिए मुल्क में रीसेटल करण जो आहे, उनखे मुकमिल तरह सां मुखालिफ़त कई आहे। फ्रांस ॾाढी मज़बूती सां कई आहे, स्पेन ॾाढी मज़बूती सां कई आहे, इवन जर्मनी जेको तमामु घणो दोस्त हाणे थिए थो इज़राइल जो, उन बि कई आहे त इहो क़ाबिल क़बूल न आहे, इहो क़वानीन जे ख़िलाफ़ आहे इंटरनेशनल, ऐं इहो एक्चुअली वॉर क्राइम थींदो, छाकाणि जो एज़ पर द UN रेज़ोल्यूशन जेके कन्वेंशन आहे उन तहत इहो हिकिड़ो वॉर क्राइम थींदो जेकॾहिं कंहिं माइनॉरिटी खे उनजे पंहिंजे घर मां ज़बरदस्ती ज़ोर बाज़ू ते या बंदूक जी नोक ते उनखे उतां हटायो वञे, उनजी एथनिक क्लींजिंग कयो वञे। सो इट इज़ एन एथनिक क्लींजिंग जो ई फॉर्मूलो आहे। मूंखे उमेद आहे त दुनिया जो पब्लिक ओपिनियन, दुनिया जो ज़मीर जाॻंदो ऐं अमेरिका खे रोकींदो, इज़राइल जी एग्रेशन खे रोकींदो, ऐं होपफुली ऐं उनखां वधीक जेका आहे त गज़ा जे बहादुर फ़लस्तीनियुनि साबित करे छॾियो आहे त एॾी वॾी माइट इज़राइल जे साम्हूं उन्हनि जी बहादुरी, उन्हनि जो जज़्बे शहादत, उन्हनि जो मुहबत पंहिंजे मुल्क लाइ एतिरी घणी आहे जो चाहे अमेरिका बि हुन में अची वञे पोइ बि हू हुनखे रेज़िस्ट कंदा ऐं हुतां न वेंदा। ऐं उमेद इहा आहे त अरब मुल्क जेके पाड़ोसरी आहिनि उहे ऐं मुसलमान ऐं दुनिया एट लार्ज विल सपोर्ट दिस राइटफुल कॉज। अच्छा साईं जी आर भल्लू साहब, हाणे असांखे इहा ॻाल्हि सम्झाइजो, जेकॾहिं अमेरिका वाक़ई में इंटरवेन करे थो पियो गज़ा जे मामले ते, ऐं इम्कानी तौर ते अगरि ईरान अव्हांखे लॻे थो पियो त पोइ रिएक्शन ॾींदो, जेकॾहिं ईअं थिए थो पियो त पोइ अव्हां सम्झो पिया त टीं आलमी जंग जा वाज़े इम्कान थी वेंदा ऐं उनखे रोकणु ॾुखियो थी वेंदो? न ॾिसो, ईरान साबित करे चुको त हू पंहिंजो पाण खे कंहिं वॾी जंग में नथो करणु चाहे इन्वॉल्व, ऐं हाणे त हू काफ़ी सारो कमज़ोर थी वियो, छाकाणि जेको हुनजो वॉर टूल्स हुआ जंहिंमें प्रॉक्सीज़ हुयूं, जंहिंमें हिज़बुल्लाह, हमास ऐं ॿिया जेके विढ़ण वारियूं जेके प्रॉक्सीज़ हुयूं सीरिया में, ऐं सीरियन जेको रिजीम हो बता ते ख़ुदि, उहो हिकिड़ो वॾो बेस हो हुनजे तमामु ऑपरेशन जो मिडल ईस्ट में, उहो सॼो डिसमेंटल थी चुको आहे। सो ईरान हिन वक़्तु तमामु हिकिड़े कमज़ोर पोज़ीशन में आहे, ऐं हुन तरफ़ जेको उतां जेके वाइब अचनि पिया त हू निगोशिएट करणु चाहे थो इवन अमेरिका सां, ऐं का जंग नथो चाहे, ऐं मां कोन थो सम्झां त को अहिड़ो रिएक्शन ईरान मां अहिड़ो ईंदो। हा, थी सघे थो हूथी से सपोर्ट में के बि मिज़ाइल वग़ैरह इस्तेमालु कनि अगेंस्ट इज़राइल, पर उनजी असां ॾिठी आहे का इफ़ादियत कान्हे का, तमामु फ्यूटाइल आहे, यस हैज़र्ड आहे, ज़रूरु आहे, लेकिन हिन जा ॿिया इम्प्लीकेशन्स इहो आहिनि त अमेरिका जी पंहिंजी क्रेडिबिलिटी जेका असां ख़तमु थींदी, उनजा जेके अलाइज़ आहिनि उन्हनि जे विच में अञा बि ग़लतियूं वधंदियूं, ऐं अरब मुल्क में हिकिड़ो जेको आहे सो अनस्टेबिलिटी अची वेंदी, ऐं दुनिया जे अंदरि बि वॾो इज़तराब अची सघे थो, ऐं जेकॾहिं वाक़ई जंग वधी थी वञे त ऑयल मार्केट जो छा थींदो। इहे तमामु वॾा सुवालात आहिनि जिन जा जवाबात हिन वक़्तु सोचणु तमामु ख़तरनाक नज़र था अचनि। वॾी महिरबानी साईं जी आर बलोच साहब, ॾाढो तफ़सीली तौर ते डोनाल्ड ट्रंप जी इन धमकी जेका हुन इन सेंस में ॾिनी आहे त गज़ा जी पट्टी में हाणे फ़लस्तीनियुनि खे आबाद थियणु न ॾींदासीं, ऐं छंछर जो अल्टीमेटम ॾिनो आहे त जेकॾहिं छंछर जे ॾींहं ताईं त उहे यरगमाली जेके हमास वटि मौजूदु आहिनि उहे अगरि बाज़ियाब नथा थियनि या उन्हनि खे अगरि हमास रिहा नथो करे त पोइ जंगबंदी बि ख़तमु कई वेंदी, ऐं हिकु दफ़ो ॿीहर गज़ा ते इसराइल खे छूट ॾिनी वेंदी त उहो जीअं वणे तीअं करे। असां ॾिसूं था पिया त गुज़िरियल 2 सालनि खां जेका बर्बरियत, जेको ज़ुल्म, जेका ॾाढ, जेका वहशत, जेका दहशत इसराइल गज़ा जी पट्टी ते ऐं सॼे फ़लस्तीन ते, ऐं उन सां गॾोगॾु लिबनान, उन सां गॾोगॾु शाम, ऐं इन सॼे हिन पट्टी ते का ॾेखारी आहे, उहा शायदि ई तारीख़ में पहिरियां कॾहिं ईअं थियो हुजे। हीअ जेके मंज़र अव्हां ॾिठा गुज़िरियल 2 सालनि खां, उहे मंज़र ॿी आलमी जंग खां बि वधीक ख़ौफ़नाक आहिनि, वधीक ॾुखाईंदड़ आहिनि त गज़ा जी पट्टी में फ़लस्तीनियुनि जा बच्चा, फ़लस्तीनियुनि जा ॿार, फ़लस्तीनियुनि जा बुज़ुर्ग जेके आहिनि उहे क़तल पिया थियनि, ऐं दुनिया जेका आहे उहा ख़ामोश आहे। ऐं डोनाल्ड ट्रंप जंहिं तरीक़े सां यूटर्न वरिता आहिनि इलेक्शन खां अॻु में, इलेक्शन खां पोइ,
उहे बि दुनिया जी तारीख़ उनखे ॾिसे थी पई। हाणे हीउ मामिलो काॾे थो वञे, कीअं थो पहुचे, छंछर खां पोइ ग़ज़ा जी पट्टी में फ़लस्तीन में कहिड़ी सूरत हाल हूंदी, इहो त छंछर खां पोइ वक़्तु ई ॿुधाईंदो। हिते प्रोग्राम में अॻिते वधूं था पिया ऐं IMF ॿियनि इदारनि सां गॾोगॾु हाणे अदलिया जे मामलनि जो बि जाइज़ो वठण जो फ़ैसिलो कयो आहे। IMF जो वफ़द जेको पाकिस्तान में मौजूदु हुयो उन चीफ जस्टिस सां बि मुलाक़ात कई ऐं गुज़िरियल ॾींहुं हुन प्राइम मिनिस्टर सां बि मुलाक़ात कई आहे ऐं उन्हनि चयो आहे त असां 6वीं तरमीम जो बि जाइज़ो वठंदासीं। हिन ते बि राय वठूं था पिया ऐं पाकिस्तान में करप्शन ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे, उनजा कहिड़ा सबब आहिनि इहो मालूम कंदासीं। साईं शुआब बुस्तो साहिबु असां सां गॾु मौजूदु आहे, कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि, मुल्क जा मुमताज़ तर्जे निगार आहिनि, कॉलमिस्ट आहिनि, कानूनदान आहिनि, मुसनिफ़ आहिनि। साईं शुआब साहिबु प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। महिरबानी साईं। अच्छा शुआब साहिबु, हाणे सभ खां पहिरियां त अगरि IMF जी ॻाल्हि कजे त IMF जिते गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां हिकु डिक्टेट कंदो पियो अचे त तव्हांखे टैक्स केतिरो हणणो आहे, तव्हांखे कहिड़नि कहिड़नि मामलनि में सब्सिडी ॾियणी आहे, हुकूमत पंहिंजा गोॾा खोड़े उन जी ॻाल्हि ॿुधियूं ऐं उन ते अमल बि कयो। हींअर मामिलो अची वियो आहे अदलिया जो ऐं हू चवे थी त अदलिया जी बि 6वीं तरमीम जो बि जाइज़ो वठंदासीं, अदलिया जी जेका पोस्टिंग उहा थिए पई उनजो बि जाइज़ो वठंदासीं। कीअं पिया ॾिसो हिन मामले खे? ॾिसो, हे जेको हिन वक़्तु IMF खे तव्हां ॾिसो था त पूरे मुल्क जा जेके बि अहम इदारा आहिनि सभिनी जी हो मुलाक़ात न आहे, ऑडिट था कनि। इहो जेको पैकेज आहे उनजो हिसो आहे, जेका हिननि एग्रीमेंट कई आहे उन में इहो सभु कुझु शामिल आहे। हाणे जेको हे चीफ जस्टिस सां मिलिया आहिनि ऐं जेको अदालतुनि जो रुख़ कयो अथऊं या आइन जे हवाले सां जेके हिननि पंहिंजा ख़दशा ॾेखारिया आहिनि, उनजी हिकिड़ी वजह बि आहे त ॾिसो, जॾहिं कंहिं मुल्क में तव्हां अहिड़े क़िस्म जा कानून आणींदा आहियो जिन सां बजाए स्टेबिलिटी पैदा थियण जे बजाए इंसाफ़ खे जेको आहे सो इंश्योर करण जे तव्हां उते इनस्टेबिलिटी पैदा कयो ऐं माण्हुनि जे लाइ इंसाफ़ हासिल करणु तक़रीबन नामुमकिन थी वञे त उन मुल्क में केरु अची सीड़पकारी कंदो? ॾिसो, जॾहिं बि को ॿाहिरां सीड़पकारी करणु ईंदो आहे त उनखे 2 शयूं ॾिसणियूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ो उतां जो टैक्स स्ट्रक्चर छा आहे ऐं ॿियो सिक्योरिटी। सिक्योरिटी में 2 उनजा रुख हूंदा आहिनि। हिकिड़ी सिक्योरिटी जेका फिज़िकल सिक्योरिटी आहे, जान माल उन्हनि जो जेको तहफ़ुज़ आहे, जेको उन्हनि जा फैक्ट्री ऐं जेके ॿिया एसेट्स आहिनि उनजो तहफ़ुज़, ऐं ॿियो त जेके तव्हां कॉन्ट्रैक्ट्स हिक ॿिए सां कंदा आहियो, मुख़्तलिफ़ पार्टियूं जेके कॉन्ट्रैक्ट कंदियूं आहिनि, एग्रीमेंट्स कंदियूं आहिनि, कमर्शियल एग्रीमेंट हूंदा आहिनि, उन्हनि खे तव्हां कोर्ट्स जे ज़रिए नाफ़िज़ कराईंदा आहियो। कोर्ट्स जेके हूंदियूं आहिनि उहे ज़ामिन हूंदियूं आहिनि त जेकॾहिं तव्हां सां को फ्रॉड थो थिए, तव्हांजो को कमर्शियल एग्रीमेंट वायलेट थो थिए त तव्हां कोर्ट वेंदा आहियो ऐं कोर्टूं जेके आहिनि उन्हनि खे पोइ उनजो रिलीफ मिलंदो आहे। पर जेकॾहिं को मुल्क जो निज़ाम अहिड़ो हुजे जो कोर्टुनि में बि तव्हांखे रिलीफ न मिले ऐं इंसाफ़ जो को दरवाज़ो खुलियल ई न हुजे त पोइ उते उन मुल्क में मुआशी तरक़ी कोन थींदी आहे, उते पोइ सीड़पकारी कोन थींदी आहे, उते पोइ जेका इकोनॉमिक ग्रोथ आहे उहा न वधंदी आहे। हिन वक़्तु मुल्क जी सूरत हाल बिल्कुलु इहा ई आहे। तव्हां ॾिसो त जेको इंटरनेशनल कैपिटल आहे उहो पाकिस्तान में अचे ई कोन थो, बिल्कुलु न हुजण जे बराबरि आहे। सिर्फ़ु कर्ज़ था वठूं असां, हिन वक़्तु कर्ज़ ते पूरो मुल्क थो हले। या वरी जेके पाकिस्तानी मुल्क खां ॿाहिरि रहिया पिया आहिनि उहे तव्हांखे जेके पैसा मोकिलनि था पंहिंजे बचनि ॿारनि जे लाइ, ख़ानदाननि जे लाइ, रेमिटेंसिस जेके चवंदा आहियूं, उन ते मुल्क थो हले। त ज़ाहिर आहे जॾहिं IMF तव्हांखे कर्ज़ ॾींदी त उहो ज़रूरु इहो इंश्योर कंदा त भई इहो कर्ज़ तव्हांखे वापसि बि मिलंदो या न मिलंदो। तंहिंजे करे उन्हनि खे इहो हुननि पाण राइट ॾिनो आहे त तव्हां बिल्कुलु ऑडिट कयो, तव्हां न सिर्फ़ु फाइनेंशियल ऑडिट कयो पर हाणे हो इकोनॉमिक ऐं जेके लीगल इंस्टीट्यूशन्स असांजा आहिनि उन्हनि जो बि ऑडिट कयो ऐं ॾिसो त असां कानून जेको ठाहियो आहे वाकई उहो कानून हिते मईशत खे तहफ़ुज़ ॾिए थो, सीड़पकारनि खे तहफ़ुज़ ॾिए थो ऐं ख़ासि तौर ते जेको 6वीं अमेंडमेंट थी आहे उनखां पोइ त हिननि ॿेड़ो ॿोड़े छॾियो आहे कोर्टुनि जो। हाणे त तव्हां ॾिसो त जजनि जी ईअं थी ट्रांसफर थिए जो जज जेके आहिनि को सरकारी मुलाज़िम आहिनि ऐं को तहफ़ुज़ कोन्हे उन्हनि खे। हर साल उन्हनि जी ऑडिट थींदी, मतिलबु त बिल्कुलु सरकारी महकमो बणिजी वियो आहे हिन वक़्तु जुडिशरी। ऐं इवन सुप्रीम कोर्ट खे हिननि विराए छॾियो आहे, उनखे कमज़ोर करे छॾियो आहे। सभु अख़्तियार जेके आहिनि उहे हिकिड़ी मख़सूस जेको आहे सो बेंच खे ॾिना विया आहिनि। ॿिया जज जेके आहिनि उहे इरेलीवेंट थी विया आहिनि, पंहिंजी मर्ज़ी जूं भर्तियूं था कनि।
पंहिंजी मर्ज़ीअ जा जेको आहे सो ट्रांसफर पोस्टिंगूं थी थियनि, सॼो बेड़ो ॿोड़े छॾियो अथऊं अदालतुनि जो, ऐं माण्हुनि जो ॾींहों पोइ ॾींहुं अदालतुनि में वेसाह ख़तमु थो थींदो वञे। हूअं ई वेसाह घटि हुयो, पर हाणे त जेको थोरो घणो जेको हिकिड़ो शक शुबो बि हो उहो बि ख़तमु थी वियो आहे। इन करे ज़ाहिर जेके ॿाहिरों जा अचनि था तव्हांखे बिलियन्स ऑफ रुपीज़ ॾियनि था, तो पुछाणो त कंदा न त भई तव्हां पंहिंजी हुकूमत बचाइण लाइ जेको हिननि कयो आहे, सिर्फ़ु जेको आहे सो जेका हिननि धांधलीअ वारी गवर्नमेंट ठाही आहे उनखे बचाइण लाइ हिननि ट्राइब्यूनल्स जो, अदालतुनि जो बेड़ो ॿोड़े छॾियो आहे। कते कलामी IMF त पूरी दुनिया खे फंड ॾे थी पई, भला बाक़ी दुनिया में भी हू एॾो पेनिट्रेट करे थी पई त इदारनि में इन हद ताईं अंदरि हली वञे, इदारनि जे इन मामलनि में दख़ल अंदाज़ी करे? ॾिसो, लैटिन अमेरिका में भी IMF जा अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम्स हुया। इहो डिपेंड थो करे त तव्हां केतिरो दारोमदार था रखो IMF जे फंडिंग ते। जे पाकिस्तान हिन वक़्तु अमली तौर ते IMF जे कुल्हे ते चढ़े वेठो आहे। असांजी मईशत जेका आहे उहा IMF जे इन कर्ज़ सां थी जुड़े। जेकॾहिं IMF तव्हांजो कर्ज़ बंदि करे छॾे त दुनिया में तव्हांखे को कर्ज़ ॾियण लाइ तयारु कोन्हे। इवन तव्हांजा जेके अरब सॻोरा वेठा आहिनि उहे बि तयारु कोन्हनि। इन करे हिन वक़्तु ज़ाहिर आहे तव्हांजो जॾहिं दारोमदार ई पूरो तव्हांजी मैक्रो इकोनॉमी जेका हले ई IMF जे रहमो करम ते थी, त ज़ाहिर आहे तव्हांखे उन्हनि जूं जेके बि उन में जेके शर्त शरूत आहिनि उहे मञणा पवंदा। या त तव्हां में अहिड़ो पाण में दमख़म हुजे जो तव्हां पंहिंजी एतिरी इक़्तिसादी ताक़त वधायो। ॾिसो, हिन वक़्तु हाणे फ़ौजी ताक़त खां वधीक इक़्तिसादी ताक़त आहे जेका तव्हांखे बचाए थी। नंढा नंढा मुल्क आहिनि, सिंगापुर जहिड़ा, साउथ कोरिया जहिड़ा, ताइवान जहिड़ा, पर तव्हां ॾिसो उन्हनि जी जेका दुनिया में ताक़त आहे उहा उन्हनि जी इक़्तिसादी ऐं टेक्नोलॉजी वारी ताक़त आहे। तो असां वटि न त का टेक्नोलॉजी जी ताक़त आहे, न असां वटि मईशत आहे, असां वटि सॼो गुज़ारो आहे कर्ज़नि ते। ऐं ॿियो जेको कर्ज़ मिले थो उहो बि मां सम्झां थो त 50-60% त उहो करप्शन जो शिकार थी थो वञे। उहे प्रोजेक्ट जिन ते उहे पैसा ख़र्च थियण घुरिजनि उहे थियनि ई कोन था। इन करे बैन अवी इदारा तव्हां ते हाणे को एतबार ई कोन था कनि। उहे सम्झनि था त तव्हां चोर आहियो, करप्ट आहियो। एग्ज़ैक्टली शोएब साहब, बिल्कुलु तव्हां बिल्कुलु सही निशानदेही कई आहे। हिकु तरफ़ असां ॾिसूं था पिया त आलमी इदारनि जो एॾो असरु आहे मुल्की मैशत ते, लीडरशिप अवां जे साम्हूं आहे जेका अवां ॾाढो ज़बरदस्त कयो। ॿिए तरफ़ अवां जेका करप्शन जी निशानदेही कई आहे त गुज़िरियल ॾींहुं आलमी इदारनि जी तरफ़ां, आलमी इदारे तरफ़ां जेका करप्शन जो इंडेक्स जारी कयो आहे, पाकिस्तान जो 200 हुन में इज़ाफ़ो थियो आहे। इन मामले खे बकौल अवां तर्ज़ निगार कीअं पिया ॾिसो? छा इहा करप्शन में ईअं जी एॾी तेज़ी सां जीअं वधंदो ईंदो त पोइ मुल्क ईंदड़ सालनि में अव्हां खे किथे नज़र पियो अचे हुनजो इंडेक्स? ॾिसो, हिन वक़्तु तव्हां मूंखे ॿुधायो त को बि आज़ाद एहतिसाब जो इदारो बचियो आहे? हाणे हिननि जेको नैब जो इदारो हुयो उनजी त ॿेड़ी पहिरियों बि ॿुॾल हुई, हाणे त उनखे बिल्कुलु उन्हनि ख़तमु करे छॾियो आहे, नाकारा करे छॾियो आहे। यानी 50 करोड़ रुपए ताईं त तव्हां जेतिरो वणेव करप्शन कयो, 50 करोड़ खां पोइ जेकॾहिं वधंदो मामिलो त पोइ नैब वारा उनजो नोटिस वठी सघनि था। यानी 50 करोड़ ताईं त तव्हांखे खुली इजाज़त आहे तव्हां करप्शन कयो। ॿियो इदारो आहे तव्हांजी प्रोविंशियल जेके एंटी करप्शन जा इदारा आहिनि। हाणे मूंखे ॿुधायो त प्रोविंशियल एंटी करप्शन जा इदारा हलाइण वारा उहे कामोरा आहिनि जिन जे मथां करप्शन जा इल्ज़ाम हूंदा आहिनि। यानी उहे माण्हू जेके ख़ुदि करप्शन था कनि उहो इदारो था हलाइनि। उहो इदारो चीफ सेक्रेटरी जे अंडर हूंदो आहे। जॾहिं तव्हांजे मुल्क में न त का जेको आहे सो अदालती को पुछाणो, न तव्हां वटि को इंतिज़ामी पुछाणो, न तव्हां वटि को सियासी पुछाणो, जेको तव्हां वटि अपोज़िशन नाले जी का शइ कोन्हे, तव्हां हुननि जा माण्हू कुटे मारे फिटी करे जेलनि में बंदि करे छॾिया आहिनि। तव्हां कानून तब्दील करे जेको बि थोरी घणी जेका अकाउंटेबिलिटी उहा बि ख़तमु करे छॾी। ऐं हाणे त तव्हां आम माण्हूअ खां इहो बि हक़ु खसे छॾियो आहे जो तव्हां खां पुछे त भई तव्हां इहो अरबे मसलन सिंध जी 3000 अरब रुपया बजट आहे, या वञे काॾे थी? तव्हां पुछी कोन था सघो। तव्हां पुछी त ॾेखारियो। त कल्चर ख़तमु थी वियो आहे प्रोटेस्ट करण जो। अकाउंटेबिलिटी जॾहिं न हूंदी त पोइ कामोरो हुजे या पॉलिटिशियन हुजे या ठेकेदार हुजे, उहो छो न जेको आहे करप्शन कंदो? हुनखे भाव कहिड़ो आहे? मूंखे तव्हां ॿुधायो, नाला ॿुधायो मूंखे। तव्हां गुज़िरियल 20 सालनि जी तारीख़ कढो ऐं ॾिसो त घणनि माण्हुनि खे सज़ा आई आहे। खरबे रुपया करप्शन में हर साल वञनि था। 1 ट्रिलियन रुपी यानी 1000 अरब रुपयो त हुकूमत पाण मञे थी त इहो करप्शन में हर साल वञे थो।
हाणे मूंखे ॿुधायो त उन में उन जी भेट में घणा माण्हू आहिनि जिन खे गिरफ़्तार कयो अथव, सज़ा ॾिनी अथव करप्शन में? तव्हां ॿुधायो। शायदि मुंहिंजे ख़्याल 1% बि न हूंदो। जी इन करे जंहिं मुल्क में तव्हांखे को भाव कोन्हे, जेके मुल्क हलाइनि था उन्हनि ते करप्शन जा संगीन इल्ज़ाम आहिनि, खुले आम करप्शन थी हले, उहा करप्शन जो को हिकिड़ो जेको आहे सो का हिकिड़ी तस्वीर त कोन्हे। करप्शन त हर इदारे में आहे जी ऐं अहिड़ा अहिड़ा अजीब अजीब क़िस्म जा हुन में उन्हनि तरीक़ा कढिया आहिनि जो तव्हां हैरान थी वेंदो। बिल्कुलु सही त इस्पतालनि जी दवाउनि में बि करप्शन आहे, यानी मां सम्झां थो ज़कात खाते में बि करप्शन आहे। जी तव्हांजा सकाफ़त जो इदारा आहिनि उन्हनि में करप्शन आहे, यानी उहे इदारा एंटी करप्शन में खुद करप्शन है। असां ॾिठोसीं सेक्रेटरी एंटी करप्शन भी करप्शन जे इल्ज़ाम में गिरफ़्तार भी थी चुका है। शोएब साहब बिल्कुल सही पिया चओ। शोएब साहब हाणे तमामु तर मामले में का उम्मीद भला का उम्मीद ई किरण को ऑप्टिमिस्ट को सुठो ख़्याल जंहिंमें का उम्मीद ॾियारिजे त अॻियां ॾींहं बहितर हूंदा? नहीं, ॾिसो हाणे जेका सूरत हाल आहे इन में का बि मनसूबा बंदी करे को तहरीक हलाइण वारो त मूंखे को इम्कान नथो नज़र अचे। हा, हिकिड़ो बिल्कुलु वॾो ख़तरनाक क़िस्म जो मूंखे कॾहिं कॾहिं अहसासु थींदो आहे, इहो जेको हिननि प्रेशर कुकर ठाहियो आहे जंहिंमें नाइंसाफ़ी आहे, जंहिंमें ज़ुल्म आहे, जंहिंमें जेको आहे सो ॾाढ आहे, जंहिंमें तव्हां माण्हुनि जी जेका ज़िंदगी हराम करे छॾी आहे सफ़ा। हाणे कोर्टूं बि ख़तमु थी वियूं, माण्हुनि ते ज़ुल्म थो थिए, माण्हू वञनि काॾे। इहो जेको हिकिड़ो प्रेशर कुकर आहे इहो फाटंदो, इहो ज़रूरु फाटणो आहे। पोइ हाणे उहो कॾहिं थो फाटे ऐं उन प्रेशर कुकर जे फाटण खां पोइ मुल्क में, छाकाणि त सियासी लीडरशिप जेका आहे हिन वक़्तु जेका मौजूदु आहे, शरीफ़ ऐं ज़रदारी टाइप लीडर वेठा आहिनि, इन्हनि त बर्बाद करे छॾियो आहे मुल्क खे। हाणे ॾिसजे त जेकॾहिं को मुल्क में बंभड़ ॿरे थो, जेको ॿरंदो जेका, छाकाणि त हिन वक़्तु माण्हू सभु बेज़ार आहिनि, मीडिया बेज़ार आहे, वकील बेज़ार आहिनि, आम ग़रीब माण्हू बेज़ार आहे, यानी आबादगार बेज़ार आहे, हारी पोयत। तव्हां मूंखे को हिकिड़ो तबिको ॿुधायो जेको चवे त मां ख़ुशि आहियां। जॾहिं पूरो मुल्क जेको आहे सो हिन वक़्तु यानी हिकिड़े सख़्तु गुस्से ऐं ताव जो शिकार आहे, त पोइ कॾहिं बि को चिणग आई त इन जो उहो फाटंदो त सही। पोइ हाणे ॾिसजे त नतीजो छा थो निकिरे, बांग्लादेश वारो थो निकिरे या अफ़गानिस्तान वारो थो निकिरे या इराक वारो थो निकिरे, छा थो निकिरे इहो त हाणे वक़्तु ॿुधाईंदो। पर हे निज़ाम ईअं वधीक हली न सघंदो, छाकाणि त निज़ाम कंहिं बि तबिके खे कुझु कोन थो ॾे, को बि न इन निज़ाम मां ख़ुशि कोन्हे, सवाइ इन्हनि जेके मथे वेठा आहिनि, जेके सिंध में 20 सालनि खां ऐं पंजाब में 40 सालनि खां वेठा आहिनि, जेके शरीफ़ ऐं ज़रदारी टाइप जेको तबिको आहे, या उन्हनि जा कामोर आहिनि या उन्हनि जा ठेकेदार आहिनि, उहे ख़ुशि आहिनि। बाक़ी त सॼो मुल्क जेको आहे सो हिन वक़्तु हिकिड़े शदीद बहरान ऐं ख़ौफ़ गुस्से में आहे। इहो केसि ताईं हलंदो? ज़ाहिर आहे हिकिड़ो वक़्तु अचिणो आहे, पोइ उहो कॾहिं थो अचे, सुभाणे बि अची सघे थो, कुझु वक़्तु लॻी बि सघे थो, पर थियणो ज़रूरु आहे। बिल्कुलु सही बचो। वॾी महिरबानी साईं शोएब बोस्तो साहब, साईं जी आर बलोच साहब, ऐं ॿिन्हिनि मौज़ूद महिमान जी वॾी महिरबानी। नाज़रीन, फ़लस्तीन वारे मामले ते ऐं मुल्क जे अंदरि IMF जंहिं तरीक़े सां पेनिट्रेट करण जी कोशिशि पियो करे चुको आहे, उहो केतिरनि ई इदारनि में, पोइ स्टेट बैंक हुजे या हाणे अदलिया जा मामला हुजनि या 6वीं आर्मी तरमीम वारा मामला हुजनि, उन ते बि IMF चयो थी त आउं उन जो जाइज़ो वठंदुसि। हाणे मामिलो किथे थो बीहे इहो त वक़्तु ई ॿुधाईंदो। हिते प्रोग्राम जो वक़्तु पे ॼाणी थी थो पए। असद मुमताज़ रेड खे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।